अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 अक्टूबर। ॾींहुं कहिड़ो आहे माई? वेनसडे अरबा आहे अॼु ऐं हिन महिल थिया आहिनि 12 ऐं असां वञी रहिया आहियूं ॿाहिरि। मां अली ऐं सुरहाण। मूंखे ॾाढो शौक़ु हो हद खां वधीक राजा बाज़ार रावलपिंडी ॾिसण जो। सो हाणे शॉपिंग त एॾी घणी न थींदी, सॼियूं सॼियूं शयूं जीअं मां चरनि वांगुरु वठंदी थी वठां उहे थी सघनि थियूं। ऐं बहरहाल मूंखे इहा हिकिड़ी तारीख़ी बाज़ार आहे, इन करे मूंखे उते वञण जो ॾाढो शौक़ु हो। कंहिं राजा हरी सिंह कोई कश्मीर जो रहण वारो हो, उहो हिते ईंदो हो घुमणु, मोकलूं गुज़ारण जो महल हुयो, सभु कुझु हाणे उते उहा बाज़ार आहे, तंहिंजे करे हिन बाज़ार जो नालो राजा बाज़ार आहे। ऐं उनखां अलावा कराची जी मार्केट ऐं लाहौर जी मार्केट जी जेका हैसियत आहे पाकिस्तान जी इकोनॉमी में, त राजा बाज़ार जी 3 नंबर ते हैसियत आहे। ईअं सम्झो बैकबोन जी हिकिड़ी हॾी, पाकिस्तान जी बैकबोन जी मैशियत जी हिकिड़ी हॾी राजा बाज़ार रावलपिंडी बि आहे, जेतिरी मालूमात मूंखे आहे। ठीकु आहे। सो उअं त हाणे यूट्यूब ते वीडियोज़ भरियूं पियूं आहिनि, गूगल तां सर्च करे सघिजे थो, पर मां पंहिंजो शौक़ु पूरो करण जे लाइ ऐं कसम खणण जे लाइ त मां राजा बाज़ार वई हुयसि। इहो अॼु मां वञी रही आहियां। उते छा ॾिसंदमि, छा रिकॉर्ड कंदमि, उहो तव्हां सां शेयर थींदो इनशा अल्लाह। हिकिड़ो आम रस्तो आहे जितां असां वञूं था रावलपिंडी। सावक ॾिसो था। पास आई ऐं जेके बि सीन मां हिन महिल ताईं तव्हांखे ॾेखारिया आहिनि उहे रावलपिंडी शहर जा हुया।
सो असां पहुची विया आहियूं हिते। हिन बाज़ार जी त कोई हद, कोई लिमिट, कोई एंड, कोई स्टार्ट कोन्हे। बसि असां किथे न किथे लहूं था ऐं उनखां पोइ असां बंदि कंदासीं। सो हीअ आम मार्केट आहे, जीअं मार्केट्स हूंदा आहिनि, ऐं जेके बि माण्हू बिज़नेस शुरू कंदा आहिनि उहे थोक जे हिसाब सां हितां शयूं वठी सघनि था, शॉल्स वग़ैरह ही सभु। ऐं सियारे जा जेके आहिनि घणा अची विया आहिनि कपिड़ा, छो त सियारो अचण वारो आहे हाणे। शाल सूट वगैरह देखे हैं। नहीं वैसे शॉल भाई ये वीडियो बना रही हूँ इसकी, बस शुक्रिया। कंटिन्यू वॉचेस हैं, क्लॉक्स, इन्हनि जा दुकान हैं, ॿारनि जा ब्लैंकेट्स। यूनिफॉर्म की जर्सी आ गई 300 रुपए 400 रुपए। फ्रूट्स था मिलनि, साम्हूं बि सब्जियूं, फ्रूट्स माशाल्लाह ज़बरदस्त ताज़ियूं भाॼियूं। ऐं हिन पासे ड्राई फ्रूट, फ्रेश फ्रूट, सफ़ा अवामी मार्केट आहे, कंहिं बि घरेलू कमकार जे लाइ हिते आराम सां अची सघे। ड्राई फ्रूट ऐं हिते माय गॉड, वाकई हिते जेके बि बिज़नेस शुरू कंदा हूंदा, थोक मार्केट आहे पूरी। ऐं हितां जेको आहे पंहिंजे कारोबार जे लाइ माण्हू वठंदा आहिनि ऐं पोइ पंहिंजे दुकाननि ते खणी वेंदा आहिनि। हीअ सभु कोरा भरियल हिते शॉप्स आहिनि। ये असां मिक्स ड्राई फ्रूट हितां अहिड़ो 2 पैकेट्स वरिता आहिनि। छा आहे? न न इहो नथा वठो, इंजीर खपनि नी सुराण, तो इंजीर पिया खपनि। इंजीर कैसे दे रहे हैं? इसमें से दे दें 1 पाव। इसमें से दे दें ये वाले, ये ले लो। हिकिड़ा क्यूट आहिनि, अथई बि सभु हो नवां अथई, हे हो सेकेंड हैंड न आहिनि। अल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त, हे सॼा जेंट्स जी वैरायटी आहे। पर्स आहिनि, शॉल्स आहिनि हिते, ऐं हे सॼा ॿारनि जा सॉक्स बेस्ट। पूरा हिते गरम कपिड़नि जी वैरायटी, ड्राई फ्रूट्स, ऐं मथे जेको आहे ॿारनि जा गरम कपिड़ा आहिनि रंगीन, फ्रेश सब्जियूं। यानी माण्हू हिन मार्केट में अचे त पंहिंजी ज़रूरत जा सभु कमु कंदो वञे। ऐं हिन पासे बि हे रिटेल भी आहिनि ऐं होलसेल भी आहिनि हिते। ऐं मां सोचां थी न गुल वारे सां कुझु ॻाल्हायां। ॾाढी रश आहे। हे मूंखे हिते बीह करे बिल्कुलु शाही बाज़ार हैदराबाद यादि अची वई। उते असां ईअं ई हलंदासीं।
मां सोचो त आर्टिफिशियल फ्लावर वारे सां ॻाल्हायां थी, पर हिते त बाबा सॼा हे फ्रेश रियल प्लांट्स पिया आहिनि, ज़बरदस्त, हिक ॿिए खां वधीक। कहिड़ो मज़ो लॻो पियो आहे, माण्हू हिकिड़े हंधि अचे ऐं पंहिंजे मतिलब जूं ज़रूरत जूं सभु शयूं वठी वञे। ज़बरदस्त। हुन खां मां ॾिसां हिकु ॿ मूंखे अगरि सन्हा गुल पन हमेशह खपंदा हूंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। अंदर ये पूरी मार्केट आहे। ऐं मां अजीब ख़ुशि ऐं एक्साइटेड आहियां त मां राजा बाज़ार आई आहियां। ऐं अली जेको आहे, अली सिर्फ़ु मूंसां फार थियणु आयो आहे, ऐं या छो त मां अकेले नथी अची सघां। मां चयोमांसि अली मां रुगो तुंहिंजा करीम जा पैसा ख़र्चु कराईंदमि, बसि मूंखे कमु कोन्ह अथई, मूंखे कसम खणणो आहे त मां हिन बाज़ार में आई आहियां। हलूं था अॻियां, सेम शयूं आहिनि, सेम कुछ खपे छा? भुगड़ा खपनि छा? न मतलब वो कैंडीज वठूं वाली तो न गला कैंडीज़ न बाबा, गला ख़राब अथनि, कैंडीज़ त मां बि न वठानि। अली टॉयज़ ॾिसो, मां वठां नथी। खुद के हिसाब सां आहिनि टॉयज़ बि। पुछेसि घणे जो? हे अजीब शायदि चाबी वारो अलाए टन वारो आहे, पुछोसि था। ठीकु आहे, अच्छा 100 रुपये त सिर्फ़ु थो लॻे, पोइ राजा लाइ बि त कुझु खण न। हल हे टन वारो थी वियो उनजो, हे त महांगो हूंदो छो त पूरो इलाही वॾो सेट आहे। पोइ ॾिसेसि हिन में ई ॾिस कुझु। बहुत शुक्रिया। ये पूरो टॉयज़ जो दुकान है ऐं माशाल्लाह काफ़ी सस्ता रहंदी अथनि, मां त हैरान आहियां। न न इहो न, न इहो न, इहो न हादिया लाइ इहो वरितोसीं न, हाणे राजिया लाइ ॾिसो कुझु। राजा के लिए किचन सेट नथा ॾियूंसि न, कुझु ॿियो था ॾियूंसि। अली तूं सिलेक्ट करीस कुझु राजिया लाइ। हा ये फौजी वौजी पिया आहिनि, छो तोखे वधीक अंदाज़ो आहे। गुॾियूं ऐं इहे थांव मां नथी वठणु चाहियां। थांव ॾिस सुरण, थांवनि जी लिमिट आहे काई, ॾिस हिन जी प्राइस पुछेसि, पिंक वारे जी। न न पुछ हिन जो बि, और ये ऊपर वाला ऊपर रंगीन में वो 550 है, उससे ऊपर 350 है। और ये छोटा वाला पर्पल, ये वाला 350। अच्छा नोट हूँ, चल ये दे दे। पर चेंज करा, ये केटल थोड़ी मुझे गलती लगी। नहीं टूटा हुआ ना हो ना, ये सारा खुल रहा है। ये वो से दब जाते हैं, नहीं ये खुल रहा है ना। आप हमें सही दे दें, जो भी सीधा सीधा हो। बहुत शुक्रिया। पान चेक कर। हाँ बगल को नहीं, वो ना दबले ना आ रही खैर पुराने। असां हादी ऐं राजिया जे लाइ हरूभरू टॉयज़ वरितासीं, हालांकि उन्हनि वटि ज़रूरत बि नाही। भाई थोड़ा साइड हिन खां पुछां गुल। हिन खां पुछांसि। अच्छा, और ये भी जो है सब ये ज़्यादा तादाद में लेने पड़ेंगे। माशाल्लाह खपनि मूंखे अहिड़ा ई था सन्हा सन्हा पन ऐं सन्हा गुल। ये क्या मतलब, जैसे हम 2 लेना चाहें तो नहीं देंगे?
भाई अच्छा जी भाई सफ़ा मस्त मूंखे पंहिंजी मतिलब जी शयूं हिते नज़र आयूं पर चए थो दर्जन जे हिसाब सां हिकु ॿ न ॾींदो चए थो 12 वठो घटि में घटि जी जी तो हिते मूंखे ॾाढी प्यारी शयूं नज़र आयूं जेके मूंखे पंहिंजे डेकोरेशन जे लाइ नंढा नंढा प्लांट्स खपंदा आहिनि पर हे चए थो दर्जन जे हिसाब सां आहिनि सब्जियुनि वारा विच विच में चॉइस वारा ऐं मूंखे हाणे मां सोचां थी मां हिते ताईं आई आहियां त घटि में घटि मां उहे नंढा नंढा जेके गुल आहिनि उहे वठी वञां हिते गोश्त पावा सभु ज़बरदस्त हाणे को अली गुलनि जो नज़र अचई न दुकान उहो ॾिसंदासीं पोइ बसि पर ही पोइ वरी वापसि हलंदासीं ठीकु आहे ॻोल्हींदे हिते गुलनि जो लधो आहे ये गिफ्ट सेंटर है अच्छा नहीं चमक वाले तो नहीं चाहिए ना फिर वो उतरती है सारी चमक गिरती है अच्छा छोटे पत्तों में कोई बेल है छोटे साइज के पत्तों में कोई बेल है जी दिखाएं मुझे कौन सी होगी ऊपर आ जाए ये सब ये गिफ्ट शॉप है पूरी तो यहाँ पे एक पीस देते हैं या ज़्यादा लेने पड़ते हैं हाँ हाँ ये कैसे देंगे ये एक है या ज़्यादा है ये बार चलिए आप दो अलग कर लें उनखे मां 2 वलियूं चयूं आहिनि जेको धार थो करे ऐं पोइ मां ॾिसां थी त तेसिताईं मां सोचियो त कुझु मां हितां वीडियो भरे वठां ये फ्रेम्स और वो बड़े वाला कौन सा वो वाला वो 650 फ्रेम्स इलाही प्यारा है बड़ा ज़बरदस्त बाजार बना घर हाँ वहाँ जाए अली फोटो फ्रेम्स पे हैं धार कयो प्लांट हाँ सो असां थकिजी पियासीं वापसी कयूं था रिक्शा में जीअं असां इंजॉय कयूं ऐं उनखां सवाइ असां हिकिड़ी रुगो टुकरी घुमीसीं राजा बाज़ार जी जीअं मां तव्हांखे शुरू में चयो मां कसम खणण जे लाइ आई आहियां त मां वई हुअमि हिते सो हिते हिन सां त केॾा घणा एरियाज़ आहिनि इलेक्ट्रॉनिक्स जो अलॻि आहे क्रॉकरी हंध थाम किचनवेयर ऐं अलाए छा छा बसि कारपेट्स पर्दा घणो कुझु सो बहरहाल मां ॾाढी ख़ुशि थी थियां मुंहिंजो इलाही अरसे खां इहो ख़्वाबु हूंदो हो त मां राजा बाज़ार रावलपिंडी ज़रूरु वञा सो मां फाइनली वियमि थैंक्स टू अली